शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो स्टेडियम में देखो कुछ कलाकनि खां पोइ जेको पीपी जो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी हिन जलसे में शिरकत कंदो ऐं माण्हुनि जो अचण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधायूं त हिकु जेको तक़रीबन ईअं सम्झो 8-10 फुटनि खां वधीक उहो पंहिंजो हिकिड़ो पीपल्स पार्टी जो लिबास पाए ऐं उहो पंहिंजो वॾो हिकिड़ो कद करे जेको पीपल्स पार्टी जो झंडो खणी झूमी रहिया। उन खां अलावा जेके नौजवान आहिनि उहो पीपल्स पार्टी जा झंडा खणी झूमदा था वठनि। उन हवाले सां हिन वक़्तु असां जेके ग्राउंड में जंहिंमें बीठल आहियूं उते अञा वॾे तइदाद में माण्हुनि जे अचण जो सिलसिलो बि जारी आहे। जलसे तमामु पूरे सिंध में आवाम ईंदी, लखनि जी माण्हुनि जी तइदाद में ग़रीब माण्हू पीपल्स पार्टी जा जियल हर जगह ताईं ईंदा, पूरे सिंध मां जे ग्राउंड माना भरिजी वेंदो। ही हारी मज़दूर थर खां काछे खां किंज खां वॾे तइदाद में माण्हू अची रहिया आहिनि ऐं माण्हुनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। असांखे अॼु ॾाढी ख़ुशी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी मीरपुर खां आयो। असांखे ॾाढी ख़ुशी आहे आसिफ अली ज़रदारी साहब मीरपुर अचे हुए स्टेट ते कैमरा स्टेडियम जे। असांखे ईअं महसूस थिए पियो त अॼु को असांजो ईद जो ॾींहुं आहे ऐं तमामु ख़ुशी थी रही आहे। मीरपुर ख़ास में आसिफ ज़रदारी हिते मौजूद आया आहिनि, अची रहिया आहिनि प्रोग्राम में, तमामु ख़ुशी थी रही आहे। बिलावल भुट्टो पे फिदा दुनिया सारी, बिलावल भुट्टो पे फिदा दुनिया सारी, बनेगा वज़ीर आज़म, बनेगा वज़ीर आज़म, बिलावल भुट्टो ज़रदारी, बिलावल भुट्टो पे फिदा दुनिया सारी। ग्राउंड जे अंदर नौजवान जा तव्हां जज़्बा ॾिठा हूंदा, पीपल्स पार्टी जा झंडा खणी जीअं भुट्टो जीअं शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जा नारा हणी रहिया आहिनि। उन खां अलावा जेको तव्हांजा फनकार आहिनि उहो बि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पवार, सिंध टीवी न्यूज़ मीरपुर खास।